अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझे नालो महबूब अली पहुर है ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो बदीन वाइन्स ऐं तव्हां जे लाइ अॼु खणी आयो आहियां वीलॉगिंग जो वीडियो। हिन में तव्हांखे आउं बदीन जी सॼी शोरूम मार्केट विज़िट कराईंदुसि ऐं तव्हांखे ॾेखारींदुसि मुख़्तलिफ़ गाॾियूं ऐं उन्हनि जा रेट। ऐं अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजो यूट्यूब चैनल बदीन वाइन्स सब्सक्राइब न कयो त पहिरीं महिरबानी करे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु टच कजो ताकी तव्हां ताईं नई वीडियो जी अपडेट अची सघे। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। दोस्तों ही आहे बदीन शोरूम मार्केट ऐं सुबुह जो पहर आहे, दुकानूं खुली रहियूं आहिनि ऐं तव्हांखे आउं ॾेखारींदुसि त मुख़्तलिफ़ गाॾियूं ऐं कंपनियूं मुख़्तलिफ़ ऐं उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा रेट आहिनि। सभु कुझु हिन वीडियो में व्लॉगिंग जो वीडियो आहे। ऐं त हीअ आहे 125 125 सीसी होंडा ब्लैक कलर में 20 मॉडल हींअर नई 125 अचे पई तक़रीबन 1,34,000 कैश में। तमामु बहितरीनु गाॾी आहे, 20 मॉडल आहे, ॾिसी सघो था तव्हां, कंडीशन बहितरीनु आहे। दोस्तों बदीन शोरूम मार्केट में टोटल शोरूम 72 आहिनि ऐं 72 शोरूम टोटल आहिनि ऐं हिते जी यूनियन बि ठहियलु आहे। जीअं हिते जा मुख़्तलिफ़ माण्हू उन्हनि में उहिदेदार बि आहिनि, उन जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। दोस्तों हीअ आहे हाई स्पीड 70 सीसी गाॾी 2021 मॉडल आहे, जेकी बिल्कुलु हीअ 0 मीटर गाॾी आहे ऐं हिन जी प्राइस आहे 54,000। गाॾियुनि जी क़ीमतूं हींअर वधी वियूं आहिनि ऐं हीअ आहे यूनिक 2021 मॉडल ब्लैक कलर में, बिल्कुलु प्राइस साॻी है 54,000 रुपया। डीलक्स है 2021 मॉडल। दोस्तों ये हाई स्पीड 21 मॉडल सुपर पावर 2021 मॉडल रेड कलर में तमामु बहितरीन। जेके भी चाइना में गाड़ियों सभी जा रेट साॻिया आहिनि, 54,000 तक़रीबन 54,500 ताईं सभी जो रेट साॻियो है। ऐं होंडा जेकी गाड़ी है CD उनजो रेट हींअर 82 का 83,000 रुपया है।
दोस्तों तमामु बहितरीनु मार्केट आहे इहा बदीन जी शोरूम मार्केट। ऐं हिते तक़रीबन ॿियनि जेके ज़िला आहिनि या ॿिया तहलका आहिनि उन्हनि मां बि माण्हू ईंदा आहिनि हिते गाॾी खपाइण या गाॾी वठण जे लाइ, छो जो हिते हर तरह जी तव्हांखे गाॾी मिली वेंदी ऐं तव्हांखे सुठा पैसा बि गाॾी जा मिली वेंदा विकिरो करण ते। ऐं हिन बदीन जी जेकी मार्केट आहिनि में चाइना गाॾियुनि जी जेकी मार्केट सभ खां वधीक हूंदी आहे विकिरो जे हिसाब सां। तव्हां अगरि विकिणो था गाॾी त सभ खां पहिरीं यूनिक जी मार्केट आहे, हाई स्पीड आहे, एक्सप्रेस आहे ऐं सुपर पावर आहे, सुपर स्टार आहे, इन्हनि गाॾियुनि जी मार्केट आहे। अगरि तव्हां मतिलबु विकिणंदा अची करे उनजी रीसेल सुठी आहे। ऐं दोस्तों हीअ आहे सूरज फ़ोटो स्टूडियो एंड फ़ोटो कापी। हिते जे जेके शोरूम मार्केट वारा आहिनि सभई हितां खां फ़ोटो कापीज़ वग़ैरह या ॿिया डॉक्यूमेंट्स वग़ैरह ठाराईंदा आहिनि। हिते फ़ोटो कापी खां अलावा कंपोज़िंग पिणु कई वेंदी आहे। ऐं अगरि तव्हां फ़ोटो फ्रेम में ठाराइणु चाहियो था, फ़ोटोग्राफी करणु चाहियो था त हिते तव्हांखे मुनासिबु रेट ते कमु थी मिलंदो। हिकु दफ़ो ख़िदमत जो मौक़ो ज़रूरु ॾींदा। हैदराबाद रोड साम्हूं यूनाइटेड होटल जे बिल्कुलु तव्हां हिकु चकर ज़रूरु अचिजो, ख़िदमत जो मौक़ो ॾिजो। दोस्तों ये 125 125 सीसी 0 मीटर 1,40,000 रुपये जो है, ब्लैक कलर में तमाम बेहतरीन है। पट्टे जो कलर तमाम बेहतरीन, माण्हुनि ॾाढो पसंद कयो है। ही मॉडल 2021 होंडा। मुर्क त मोकलायूं, इश्क जिस तरफ निगाह कर गया, झोपड़ी होया महल तबाह कर गया। वाह वाह।
दोस्तों ये कुछ पोयां प्लेट ते लिखियल माण्हुनि जूं शायरियूं मोटरसाइकिलनि ते शौक़ीन माण्हू तव्हांखे ॿुधायूं पढ़ी। अलकुदूस ऑटोस सिरानी रोड, सुपर स्टार 2021 मॉडल, यूनिक V मॉडल है, ओनी मॉडल 125 सुपर पावर हाई स्पीड। दोस्तों ये है गाड़ी केट ब्लैक कलर में, तमाम बेहतरीन पटे जो कलर ऐं तमाम सुठी गाड़ी है। गाड़ी ॾाढी पसंद कई पई वञे ऐं तव्हां हिकु दफ़ो ज़रूर ट्राई कजां। ही गाड़ी नई आई है बदीन शोरूम मार्केट में, नई कंपनी है। दोस्तों रात थी वई है, मार्केट बंद करण जो टाइम बिल्कुल थी वियो है। तव्हां ॾिसी रहिया आहियो हिकु मुलाज़िम आहे शोरूम जो जेको नमाज़ जी अदायगी करे रहियो आहे, माशाअल्लाह। दोस्तों वीडियो ॾिसण जी वॾी महिरबानी तव्हांजी ऐं शेयर कयो असांजे हिन वीडियो खे अगरि तव्हांखे पसंदि आयो आहे। ऐं वीडियो तव्हांखे कीअं लॻी इहो कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजां। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।